नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त हज दरख़्वास्त 20 फरवरी खां वसूल कयूं वेंदियूं, जॾहिं त हुकूमत फ़ी हाजी ते 45,000 रुपया सब्सिडी ॾींदी। ज़रिए मूजिबि इजलास में साल 2019 जी हज पॉलिसी पेश कई वई है ऐं हज ख़र्चनि तोड़े सहूलियतुनि ते काबीना खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़रिए मूजिबि ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो आहे त 1,84,2010 पाकिस्तानी हाजी हज जो फ़र्ज़ अदा कंदा। सरकारी कोटा 60% ऐं ख़ानगी टूर्स ऑपरेटरनि जी कोटा 40 रखी वई है। ज़रिए मूजिबि हलंदड़ साल 80 साल या वधीक उमिरि जा माण्हू मुसलसल 3 साल नाकाम रहंदड़नि खे हलंदड़ खां बिना कंहिं करणा कढण जे हज ते मोकिलियो वेंदो। ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो आहे त हज ख़र्चनि खे 2 ज़ोन में विरायो वियो आहे। उत्तर ज़ोन जा हज ख़र्च 4,36,975 रुपया ऐं ॾखण ज़ोन जा हज ख़र्च 4,27,975 रुपया हूंदा। ज़रिए मूजिबि हलंदड़ साल वफ़ाक़ी सरकार फ़ी हाजी ते 45,000 रुपया सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।